अज से मीर मुराद अस साण मौजूद आहे। पाण शायर आहिनि जेको लिखे थो त तोखे ईंदो हाँ याद काफ़ी आ, तोखे ईंदो हाँ याद काफ़ी आ, दिल ते ॿुधंदी शाद काफ़ी आ। से माखी मिसरी परे असां खां कर, बस लबन जो सवाद काफ़ी आ। वाह। त माखी मिसरी परे असां खां कर, बस लबन जो सवाद काफ़ी आ। से दौर हिन में वफ़ा करण कंहिंसां, सोच ही ब जहाद काफ़ी आ। वाह। से बिल्कुल हिन दौर में वफ़ा करण बि त जिहाद आ। से तो पढ़ी शायरी चयो हो वाह वाह, यार मोलाए त दाद काफ़ी आ। से लोक हैरान करिए तूं चई, मोलाए मुंहिंजो मुराद काफ़ी आ। वाह सर वाह। सो बिल्कुल माशाल्लाह तमाम बेहतरीन शायरी लिखी है।